सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब चौथों सबक अठों इकोलॉजी। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में नाना आबिद जी तरफ़ां भलीका। असां माहौल जे बारे में पंहिंजी ॼाण जो सिलसिलो जारी रखंदे हिन सबक में इकोलॉजी जे बारे में पढ़ंदासीं। असां चौथे बाब जा जेके सबक हिन महिल ताईं पढ़ी चुका आहियूं उन मां असांखे ख़बर आहे त माहौल जा जेके हिस्सा हूंदा आहिनि उन मां कुझु जानदार हूंदा आहिनि जीअं इंसान, जानवर ऐं ॿूटा, ऐं कुझु गैर जानदार हूंदा आहिनि जीअं रोशनी, गर्मी, हवा, पाणी ऐं मिटी। इन्हनि में ॿियूं शयूं बि शामिल आहिनि पर असां हाल फ़िलहाल सिर्फ़ु इन पंजनि ई गैर जानदार शयुनि खे ॾिसूं था। असां इहो बि ॾिठो त इन्हनि सभिनी जानदार ऐं गैर जानदार शयुनि जो पाण में तालुक़ु हूंदो आहे। अचो त उन तालुक़ खे थोरो वरी वठिजायूं। असांखे ख़बर आहे त माहौल जे सभिनी हिसनि जो पाण में तालुक़ु हूंदो आहे ऐं हिक ॿिए ते इन्हिसार कंदा आहिनि ऐं हिक ॿिए जो असरु क़बूल कंदा आहिनि। असां गैर जानदार हिसनि जो जानदार हिसनि ते ऐं जानदार हिसनि जो गैर जानदार हिसनि ते असरु काफ़ी तफ़सील में ॾिसी चुका आहियूं। अहिड़ी तरह असां जानदारनि सां तालुक़ बि ॾिसी चुका आहियूं तफ़सील में। अचो त थोरी तफ़सील ॾिसूं गैर जानदार जो गैर जानदार सां तालुक़। इन लाइ मां तव्हांखे हिकिड़ो वाटर साइकिल थो ॾेखारियां जेको पाणीअ जो चकर या पाणीअ जो साइकिल चइबो आहे। इन में पाणी जेको धरतीअ ते मौजूदु आहे उहो सिज जी गरमाइश जे करे इवापोरेट थो थिए, यानी बुखार जी ऐं बाफ़ जी सूरत में मटिजे थो। सो इहे पाणीअ जा बुखार या इहा बाफ़ मथे वञी ऐं ककर ठाहिनि था। ककर जॾहिं मथे वञी थधा था थियनि त उहे कंडेंसेशन थी थिए, यानी उन्हनि मां वरी पाणी था ठहे ऐं इहो पाणी मींहं जी सूरत में वापसि धरतीअ ते थो किरे। हिते जेको पाणी मथे उॾामियो यानी एवापोरेट थियो, यानी बाफ़ जी सूरत में वियो, उन में मिनरल्स यानी मुख़्तलिफ़ ग़िज़ाई शयूं शामिल हुयूं। उहे जुज़ा पाणीअ सां गॾु मथे विया, ककरनि मां विया, ककरनि मां वरी जॾहिं ज़मीन ते किरनि था त उहे जुज़ा जेके आहिनि, जेके न्यूट्रन्स आहिनि यानी मिनरल्स आहिनि, उहे ज़मीन में जज़्ब थी था वञनि ऐं साफ़ थी पाणी वापसि जेको आहे उहो दरिया में या समुंड में या तालाब में मौजूदु अची थो वञे। हिन साफ़ थियण पाणीअ जे साफ़ थियण खे परकोलेशन चवंदा आहिनि या फिल्ट्रेशन चवंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह धरती जेका आहे या सॉइल या ज़मीन जेका आहे उन में वरी न्यूट्रन्स वधी था वञनि। बाफ़ थियण जो तालुक़ु हवा सां आहे, हवा वधीक हूंदी बाफ़ वधीक थींदी। अहिड़ी तरह एवापोरेशन जो तालुक़ु ॿियनि बि घणनि शयुनि सां आहे, जीअं घिम हवा में आहे या जेको आहे सिज केॾो तेज़ आहे ऐं कहिड़ी मौसम आहे उन ते दारो मदार रखे थो। सो असां ॾिठो त गैर जानदार शयूं जेके आहिनि माहौल जूं या गैर जानदार हिसा उहे बि हिक ॿिए ते असरु विझनि था। सिज जी रोशनी पाणीअ ते थी असरु विझे, पाणी हवा ते, हवा ज़मीन ते, ईअं अहिड़ी तरह पाण में हुनजो गंभीर तालुक़ु आहे। हीअ त आहे रोज़मर्रा जो तालुक़ु, पर इन खां अलावा कुझु ख़ासि तालुक़ु बि आहे गैर जानदारनि जो गैर जानदार सां। जीअं सिज ॾांहुं धरतीअ जे झुकाव ते मुंद जो मटिजणु। असांखे ख़बर आहे त मुंदूं मटिजंदियूं आहिनि, उहो असां ॾिसंदासीं हाणे। हवा जे हलण जे करे मौसम जो तयन, यानी हवा कीअं थी हले उन ते दारो मदार रखी मौसम असांजी बदिलजंदी आहे। धरती थुॾंदी आहे कॾहिं कॾहिं, उनजे करे बि धरतीअ जे ॿियनि हिसनि ते हुनजो असरु पवंदो आहे। अहिड़ी तरह मींहं पवंदा आहिनि, यानी पाणीअ जे पवण जे करे धरतीअ ते असरु थींदो आहे ऐं हवा ते बि असरु थींदो आहे। सो असां ॾिठो त माहौल जा जेके गैर जानदार हिसा आहिनि उहे बि गैर जानदार हिसनि ते असरु कनि था। अचो थोरो उनखे थोरो वधीक ॾिसूं। चइनि मुंदुनि जी त असांखे ख़बर आहे त सर, सियारो ऐं बहार ऊन्हारो इहे 4 मुंदूं हूंदियूं आहिनि, यानी ऑटम, विंटर, स्प्रिंग एंड समर। पर आख़िरी मुंदूं थियनि कीअं थियूं इहा ख़बर अथव? चऊं ॾिसूं था। असांखे ख़बर आहे त असांजी धरती न सिर्फ़ु पंहिंजे मदार में फिरंदी आहे, हीअ हुनजो मदार आहे, हिनजी चौधारी गोल गोल फिरंदी आहे, पर इन खां अलावा सिज जी चौधारी बि फिरंदी आहे ऐं इहो चकर साल में हिकिड़ो दफ़ो पूरो कंदी आहे, 365 ॾींहं। सो जॾहिं असांजी धरती सिज जे बिल्कुलु साम्हूं हूंदी त हुनजो इक्वेटर यानी
उहो ख़ाली लीक जेका धरतीअ खे ॿिनि हिसनि में विरहाए, उहा सिज जे बिल्कुलु साम्हूं हूंदी ऐं इहे हिसा जेके आहिनि उहे सभु घणी खां घणी गर्मी बर्दाश्त कंदा। पोइ जॾहिं 3 महीननि खां पोइ तक़रीबन सरहद जी मौसम थी अचे, तव्हां ॾिसो त उहे साॻा ई हिसा धरतीअ जा सिज जे वेझो अची विया आहिनि ऐं सिज जे तरफ़ उनजो झुकाव कुझु ॿियो आहे। हिते जेको आहे सिज जी रोशनी घणी थी पए ऐं हिते सिज जी रोशनी थोरी झकी थिए थी। उन खां पोइ जॾहिं अॻियां वञे थो, सियारे जो मौसम थो अचे वधीक 3 महीननि खां पोइ, त साॻा ई हिसा जेके आहिनि उहे हाणे सिज जी रोशनी सिधी सी बर्दाश्त नथा कनि, पर ॿिए तरफ़ खां बर्दाश्त था कनि, यानी उते वरी सियारो अची थो वञे, यानी गर्मी कोन थी थिए ऐं सर्दी थी अचे। उन खां पोइ अहिड़ी तरह जॾहिं 2-3 महीननि खां पोइ पोज़ीशन चेंज थी थिए या पोज़ीशन मटाइजे थी सिज जी ऐं धरतीअ जे इक्वेटर जी, उन महिल वरी बहार थो थिए। अहिड़ी तरह 4 मुंदूं मटिजनि थियूं: ऊन्हारो, सरद, सियारो ऐं बहार। तव्हांखे ख़बर आहे त मौसम छा मां ठहंदी आहे? मौसम जा 6 हिसा आहिनि: गर्मी यानी टेम्परेचर, हवा जी रफ़्तार यानी वेलोसिटी, मींहुं प्रेसिपिटेशन, हवा जो दबाव एयर प्रेशर ऐं हवा जो रुख। इहे 6 शयूं मिली ऐं घिम यानी हवा में केतिरी घिम जो तनासिब आहे। इहे 6 शयूं मिली ऐं असांजी मौसम ठाहींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अक्सर असां हिन में ग़लती कंदा आहियूं सम्झण में, त मौसम मुंद ऐं क्लाइमेट यानी आबोहवा में फ़र्क़ु आहे। इहे टई अलॻि अलॻि शयूं आहिनि, इहा हिकिड़ी शइ न आहे। मौसम हिननि 6 शयुनि जो उहा कम्बिनेशन आहे जेका हिकिड़े ख़ासि वक़्त ते हुजनि। जीअं हिन महिल मां पुछां त मौसम कीअं आहे, त असां चवंदासीं त गर्मी एतिरी आहे, हवा जी रफ़्तार एतिरी आहे, मींहुं पए थो या कोन, हवा जो दबाव एतिरो आहे, हवा कहिड़े रुख में पई थी हले ऐं घिम केतिरी आहे। त इहो हिन महल जी मौसम आहे। मौसम कंहिं ख़ासि महल जी हूंदी आहे। मौसम हिकिड़ी ख़ासि महल जी हूंदी आहे। ऐं मुंद छा हूंदी आहे? मुंद जेके असां 4 ॾिठियूं मुंदूं, यानी जंहिंमें सरद, सियारो ऐं बहार ऊन्हारो आहे, उहो आहे, यानी उहो ॾेखारींदो आहे त हिकिड़ी ख़ासि वक़्त जे दौरान, यानी 3-4 महीने जे वक़्त जे दौरान सरासरी मौसम कीअं थी रहे, यानी मौसम गर्म थी रहे या प्लेज़ेंट थी रहे या थधी थी रहे, उन हिसाब सां उनखे चवंदा आहिनि मुंद। इहा कंहिं ख़ासि मुतयन मुदत जी जेका सरासरी मौसम हूंदी आहे, उनखे चवंदा आहिनि मुंद। ऐं आबहवा 3-4 सालनि जी जेका सरासरी मौसम हूंदी आहे, उनखे चवंदा आहिनि आबहवा। आबहवा 3-4 सालनि जी सरासरी हूंदी आहे। ज़ाहिर आहे जॾहिं मौसम जेको आहे उन ठहे थी असांजे गैर जानदार हिसनि जे करे, त पोइ मौसम मुंद ऐं आबहवा इहे बि असांजे गैर जानदार हिसनि जे करे ठहनि थियूं। असांखे ख़बर आहे त धरती धुॿण ऐं ॿोॾि अचण जे करे न रुॻो इंसाननि ते असरु थो पए या जानदारनि ते असरु थो पए, जीअं वण ॿूटा जानवर, पर उनजो असरु धरतीअ ते बि पवे थो। धरतीअ खां अलावा जेकॾहिं घणो करे ॾिठो आहे त ॼण तेज़ मींहुं पवंदो आहे त हवा बि हुन सां गॾु घुलंदी आहे, उनजे करे हवा ते बि फ़र्क़ु पए थो। असां पोएं सबक़ में ॾिसी चुका आहियूं त जानदार ऐं गैर जानदार जो तालुक ॿिनि तरीक़नि जो आहे। हिकु तरीक़े में जानदार माहौल जे हिसनि मां, माहौल जे गैर जानदार हिसनि मां हवा, पाणी, खुराक, गर्माश, अजो ऐं बचाव हासिल कंदा आहिनि, जेके जानदार जे बका लाइ ज़रूरी आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जानदार हवा में यानी माहौल में गर्मी ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस जेको आहे उहा ख़ारिज कंदा आहिनि। उहा कार्बन डाइऑक्साइड गैस वरी जेको आहे इस्तेमालु कंदा आहिनि ॿूटा, छाजे लाइ? शाबाश, फोटोसिंथेसिस लाइ या रोशनाई तरकीब जे अमल लाइ। असां जानदार सां तालुक जा क़िस्म ॾिठा, हिक ॿिए ते इनसार वारो तालुक आहे, यानी सिम्बियोटिक रिलेशन्स आहिनि। उन में हिकिड़ो शिकार ऐं शिकारी वारो तालुक आहे, जंहिंमें हिकिड़े खे फ़ाइदो थो थिए, ॿिए खे नुक़सान। तिफ़लियत वारो तालुक आहे, जंहिंमें हिकु जानदार ॿिए जानवर ते भाड़े थो। बेज़रर तिफ़लियत आहे, जंहिंमें हिकु जानदार जो त नुक़सान कोन थो थिए, पर ॿियो जानवर उन मां कुझु
फ़ाइदो हासिल करे थो। ऐं ॿितरफ़ो या ॿिटो तालुक आहे जंहिंमें ॿई जानवर हिक ॿिए मां फ़ाइदो हासिल कनि था। असां इहे तालुक बज़ाहिर त पढ़ी छॾिया ऐं सवला आहिनि, पर जेकॾहिं ॾिठो वञे त हिन दुनिया में इहे तालुक हर वक़्तु ऐं हर जानदार जे विच में थींदा था रहनि, ऐं उहे जेके आहिनि उहे काफ़ी पेचीदा ऐं कॉम्प्लेक्स क़िस्म जा आहिनि। मिसाल तौरु ही हिकिड़ो तव्हां ॾिसो, असां हिकिड़ो वरितो आहे इकोसिस्टम जेको पाणीअ जो आहे। इन इकोसिस्टम में केतिरियूं मच्छियूं आहिनि, केतिरियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं आहिनि, ऐं कुझु ॿूटा आहिनि, पाणी आहे, हिननि जो कीअं पाण में तालुक आहे, कीअं हिक ॿिए सां हलनि पिया थियूं। जेकॾहिं हर मच्छीअ जो ॿिए सां तालुक हुजे त असांखे केतिरो वक़्तु लॻंदो उनखे सम्झण में। अहिड़ी तरह झंग जा जानवर जेके आहिनि, जेके हिकिड़े सम्झो रेन फॉरेस्ट में आहिनि, उन्हनि जो कीअं पाण में तालुक हूंदो। अहिड़ी तरह जेके ॿियूं मच्छियूं आहिनि, जीअं असां क्लाउन फिश ॾिठी त ॿूटनि में लिकंदियूं रहंदियूं आहिनि, या पाणी जेको आहे वरे थो, या कुझु जानदार ॿिए जानवर खे पंहिंजो शिकार थो करे, या असांजी धरतीअ ते जेको आहे उहो सिस्टम हले थो। इहे सभु सिस्टम काफ़ी पेचीदा आहिनि। असां खाधे जी ज़ंजीर ॾिठी, असां ॾिठो त हिकिड़ो जानवर ॿिए जानवर ते कीअं खाधे जे मामले में इनसार करे थो। असां ॿूटे खां ऐं वण खां शुरू कयो, जेको सिज जी रोशनीअ सां फोटोसिंथेसिस सां खाधो तयारु कंदो आहे, यानी खुराक तयारु कंदो आहे। पर हक़ीक़त में त ईअं न आहे। हक़ीक़त में त हीउ कुओ जेको आहे उनखे सिर्फ़ु को हिकिड़ो जानवर नथो खाए, उनखे घणेई जानवर खाई सघनि था। अहिड़ी तरह ही वण खे बि या ॿूटे खे बि घणेई जानदार खाई सघनि था। सो असां जेकॾहिं ॾिसंदासीं त असां वटि उहो हिकिड़ी ज़ंजीर न, पर हिकिड़ो ॼार वांगुरु जेको आहे उड़ियल नज़र ईंदो। इहो तमामु पेचीदा थी थो वञे, ऐं ज़ाहिर आहे हिन में हर तालुक जेको आहे उहो ॿिए जानदार लाइ हिकिड़ी ज़िंदगीअ जो या बका जो वसीलो आहे। जेकॾहिं किथे बि असां को तालुक तोड़ियूं या टुटी पए इतफ़ाक़ सां, ॿिए जंहिं जानदार जो इनसार उन तालुक ते आहे, उन जानदार जे बका जो मसइलो थी सघे थो। ॿिए तरफ़ असां ॾिठो त हर जानदार जो, हर हिकु जानदार जो हिन फूड चेन में तालुक आहे ग़ैर जानदार हिसनि सां, यानी रोशनीअ सां, हवा सां, पाणीअ सां, मिटीअ सां, टेम्परेचर सां, खुराक सां त आहे आहे। सो हर हिकु जानदार जो हिन सां तालुक आहे। सो जेकॾहिं मां इहे तालुक बि हर जानदार सां ॾेखारियां त मुंहिंजो हीउ नक्शो केतिरो मुश्किल थींदो। ऐं उन खां पोइ हर जानदार जेको आहे उहो उबते तरीक़े सां बि जेको आहे उहो बायो सिस्टम में, यानी सिस्टम में ॿधल आहे, यानी गर्मी ख़ारिज करे थो ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज करे थो हर जानदार। सो इन तरीक़े सां ॾिठो वञे त हीउ तालुक तमामु गंभीर ऐं पेचीदा थी था वञनि। सो अहिड़ी तरह सां हिकिड़ो वरी वर्जाए ॾिठो त माहौल जे हिसनि जो पाण में कहिड़ो तालुक आहे। असांखे ख़बर पई त इहो तालुक तमामु मुंझल ऐं पेचीदा क़िस्म जो आहे। असां इहो ॾिठो त ग़ैर हयातियाती अंसर जानदारनि जे बिरादरीअ ते, यानी कम्यूनिटी ते गहरो असरु विझनि था। कम्यूनिटी तव्हांखे यादि हूंदो, जेको असां तरतीब ॾिठी, उन तरतीब में कम्यूनिटी यानी बिरादरी जो हिकिड़ो स्टेज हो। जानदारनि जी ज़िंदगीअ ते सौ सिधो असरु पए थो माहौल जे हिसनि जो। जीअं मूं ॾेखारियो त ॿोॾि आई, या मींहुं घणो पइजी वियो, या ज़ुल्ज़ुलो आयो, त जानदारनि जी ज़िंदगीअ ते असरु पियो। उन खां अलावा बि घणियूं शयूं आहिनि जिन जो असरु पए थो, उहो असां पोइ ॾिसंदासीं। इंसान जे रहण सहण, तहज़ीब ऐं तमदन ते बि माहौल जे सभिनी हिसनि जो असरु पए थो। तव्हांखे ख़बर आहे त इंसान घणो करे उते रहंदो आहे जिते हुनखे बका लाइ घुरिबल शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। असां ॾिठो त वारीअ में रेतीअ में इंसान न रही सघंदो आहे, यानी डिज़र्ट में इंसान कोन रही सघंदो आहे, सहरा में। अहिड़ी तरह ॿिया जानवरदार त कुझु रहंदा आहिनि, पर इंसान न रही सघंदो आहे, हर जानदार कोन रही सघंदो आहे। अहिड़ी तरह रेन फॉरेस्ट में बि ज़िंदगी गुज़ारणु मुश्किल हूंदो आहे। इन करे घणो करे रेन फॉरेस्ट में जेको आहे उहो, यानी बरसाती ॿेलनि में ज़िंदगी इंसान जी घटि हूंदी आहे। उन जे करे असां ॾिठो त माहौल जे हिसनि जो पाण में तालुक आहे, उहो इंसान ते बि असरु विझे थो। सो ज़ाहिर आहे हाणे इंसान खे बका लाइ जेकॾहिं पंहिंजो पाण खे तरक़ी करणी आहे ऐं बका करिणो आहे, असांखे इन्हनि तालुकनि खे सम्झणो पवंदो, जीअं असां उन तालुकनि ते मुसबत तरीक़े सां असर अंदाज़ थी सघूं ऐं असां पंहिंजी ज़िंदगी बहितर करे सघूं।
सो माहौल जे हयातियाती ऐं गैर हयातियाती अंसरनि जे विच में बाहमी तालुकात जे मुताले खे इकोलॉजी चइबो आहे। यानी इकोलॉजी उहा साइंस आहे जेका असांखे हयातियाती ऐं गैर हयातियाती अंसरनि जो बाहमी तालुकात जे बारे में ॿुधाईंदी आहे। यानी हयातियाती जो हयातियाती सां, हयातियाती जो गैर हयातियाती सां, ऐं गैर हयातियाती अंसरनि जो गैर हयातियाती अंसरनि सां तालुक। हिन टिनी क़िस्म जे तालुक जे मुतालिए खे इकोलॉजी चइबो आहे। असांखे ख़बर हूंदी त असां वेझड़ाई में थर में ॾुकर पियो हो। साल या ॿिनि जी ॻाल्हि आहे, ॾुकर छो पियो हो तव्हां सोचियो? ॾुकर इन जे करे पियो हो जो मींहं घटि पिया यानी गैर जानदार अंसर जी घटिताई थी वई। असांखे ख़बर आहे त मींहुं जॾहिं घटि पवंदो, पाणी घटि थींदो त फोटोसिंथेसिस जो अमल घटि थींदो, ऐं हुनजे करे खुराक घटि हूंदी। खुराक घटि ठही त न को जानवरनि खे खुराक मिली, न को इंसाननि खे खुराक मिली, ऐं पाणी बि कोन मिलियो। हुनजे करे माण्हू बुख मरण लॻा, जानवर बुख मरण लॻा। असां ॾिठो त जानदार ते गैर जानदार शइ जो केतिरो असरु पियो हिकिड़ी शइ जे न हुअण जे करे। जेकॾहिं असांखे ख़बर हुजे हा कीअं इन खे असां रोके सघूं त केॾो न भलो थियां, असां ॾुकर ई न अचणु ॾियूं हा। अहिड़ी तरह ॿोॾि आई, ॿोॾि छो आई? पाणी तमामु घणो थी वियो, साॻियो पाणी पर तमामु घणो थी वियो, उनजे करे ॿोॾि आई। वरी असांजा फसल तबाह थिया, असांजा जानवर ॿुॾा, असांजा घर तबाह थिया। छा असां हिनखे बि रोके सघूं पिया? शायदि जेकॾहिं असां हिन तालुक खे सम्झी सघूं हा चङी तरह त रोके सघूं हा। अहिड़ी तरह तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में काफ़ी ज़मीनूं कलर ऐं सिम जे करे ख़राब थी वेंदियूं आहिनि। छा थींदो आहे कलर में, सिम में? ज़मीन में अंदरां जेको पाणी ऐं मागनियात यानी लूण हूंदा आहिनि उहे मथे अची वेंदा आहिनि। उन जे करे आम फसल हुन ते कोन थींदा आहिनि। पोइ असां हुन ते जेको हार पोखणु छॾे ॾींदा आहियूं, हुन ते कुझु कोन पोखींदा आहियूं। आख़िर उहो पाणी वधी वेंदो आहे, उन ते नए क़िस्म जा पखी अची वेंदा आहिनि जेके अची हुन ते गुज़ारो कंदा आहिनि। हुन में अजीब क़िस्म जा पाणी वारा जानवर, नंढड़ा मच्छियूं अची वेंदियूं आहिनि। लूणु थींदो आहे चौधारी, ऐं इंसानु हुते पोइ घर बि अॾे कोन सघंदो आहे उन जाइ ते जंहिं जाइ में कलर ऐं सिम हूंदी आहे। सो असां ॾिठो त माहौल में कंहिं हिकु शइ जे मटिजण जे करे उते रहंदड़ जेके तबिको आहे या जेका बिरादरी आहे उहा ई मटिजी थी वञे। यानी माहौल इंसान ते ऐं हर शइ ते, हर जानदार ते असरु विझे थो। सो छा इहो माहौल जो मुतालो करणु ज़रूरी न आहे? बिल्कुलु ज़रूरी आहे। उन जे करे इकोलॉजी साइंस जेको आहे उनखे मुतालो कंदी आहे, ऐं उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त जेके शयूं इंसान लाइ नुक़सानदार आहिनि उन्हनि खे कंट्रोल करे सघिजे, या माहौल में इन क़िस्म जूं तब्दीलियूं आणे सघजनि जेकी इंसान जे भलाई लाइ हुजनि या फ़ाइदे लाइ हुजनि। असां अॻे सबक़ में ॾिसंदासीं त माहौल में असां कहिड़ियूं तब्दीलियूं करे सघूं था, असां कहिड़ियूं तब्दीलियूं कयूं पिया था, छा असां माहौल जे बहितरी लाइ कुझु कयूं पिया था, माहौल खे ख़राबु पिया था कयूं। असां पंहिंजे बका लाइ का वधीक शइ पिया था कयूं जीअं वधीक असां ज़िंदा रही सघूं, या असां पंहिंजे बका खे घटि पिया था कयूं। असां हिन ॿिए सबक़ में ॾिसंदासीं। तेसिताईं नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।